से खबर शेयर कंदा हलूं। ठट्टो मां रिपोर्ट करे रहिया अब्दुल रज़ाक ख़ासकेली। ठट्टे जी सियासी समाजी अवामी हलकनि में सुञातल अॻवान महरुल्ला ब्रोही पंहिंजे हिकु बयान में डॉक्टर कामरान कुरैशी खे ख़राज तहसीन पेश कंदे चयो आहे त डॉक्टर कामरान कुरैशी रुगो वापारियुनि जो अॻवान नाहे, पर हू हिकु अहिड़ो बेलोस समाजी ख़िदमतगार आहे जेको हमेशह आम माण्हुनि जी भलाई लाइ दिलि ऐं जान सां कोशिश रहियो आहे। महरुल्ला ब्रोही चयो त डॉक्टर कामरान कुरैशी नंढनि वापारियुनि जी आवाज़ खे बुलंद करण सां गॾोगॾु संदनि हर ॾुखे वेल में मदद लाइ पेश रहे थो। संदसि इख़लाक़, हमदर्दी, नरम गुफ़्तारी ऐं इंसान दोस्त सोच ख़ासि ॿियनि खां नुमायां बणाए थी। इहो ई सबबु आहे जो हू वापारियुनि समेत आम शहरुनि में पिणु वरी इज़त ऐं मान सां ॾिठो वञे थो। हिन अणाणियुनि गर्मियुनि में जिते हीट स्ट्रोक जो ख़तरो आम आहे, उते डॉक्टर कुरैशी पारां ठट्टे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी जूं सबीलूं लॻाइण इंसानियत लाइ संदसि बेमिसाल जज़्बे जो सबूत आहे। हीउ रुगो पाणी नाहे, पर उन्हनि प्यासनि लाइ रहमत जी रिमझिम आहे जेके रोज़ानो सिज जी तपिश में रोज़गार जी तलाश में निकिरी पवनि था। महरुल्ला ब्रोही चयो त समाज खे अहिड़नि ख़िदमतगारनि जी ज़रूरत आहे जेके बग़ैर कंहिं ज़ात, फ़र्क़, रंग ऐं नस्ल जे फ़र्क़ जे इंसानियत जी ख़िदमत खे पंहिंजो मिशन सम्झनि। डॉक्टर कामरान कुरैशी ठट्टे जे फ़ख़्रु आहे ऐं संदसि अवाम ख़िदमतूं सदाईं यादगार रहंदियूं।